दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब ते मज़ामत चैनल ऐं मां आहियां तव्हांजो हैदर मला। अॼु पाण पंजाब जे जुणावाला वाक़िए ते गुफ़्तगू कयूं था। पंजाब जेको पाकिस्तान जो वॾे खां वॾो सूबो आहे ऐं माज़ीअ में तहरीक तालिबान पाकिस्तान जो गढ़ बि रहियो आहे। उन जे हिकिड़े वसंदी इलाइक़े जुणावाला में गुज़िरियल अरबा जे ॾींहुं तौहीन क़ुरान जे इल्ज़ाम हेठि फ़साद थिया। फ़साद हिकु तरफ़ा फ़साद हुआ। मक़ामी रहायशी जेके ईसाई कम्यूनिटी सां तालुक़ु रखनि था, उन्हनि जो चवणु इहो आहे त मस्जिद जे लाउड स्पीकर तां ऐलान कयो वियो त तौहीन क़ुरान थी आहे। असां मस्जिद जे पेशमा में ॿियनि आलमनि सां इन मामले ते गुफ़्तगू बि कई ऐं उन्हनि खे चयोसीं त इन मामले खे पाण हल करे था वठूं। जेकॾहिं कोई इल्ज़ाम आहे त उन जी पाण तस्दीक़ करे वठंदासीं ऐं जेको मुजरिम आहे उहो तव्हांजे आॾो पेश कंदासीं। पर उन दौरान सवनि माण्हुनि गिरजाघर ऐं ईसाई कम्यूनिटीअ जे घरनि ते हमला करे ॾिना ऐं हिन वक़्त ताईं जा इतला आहिनि त 19 गिरजाघरनि खे बाहियूं ॾिनियूं वियूं। 86 घर मुकमल तौर ते साड़िया विया। घर कीअं ठहनि था पाण सभिनी खे ख़बर आहे। पाण ॾिसूं था त माण्हू सॼी ज़िंदगीअ जी महिनत डुक डोड़ खां पोइ को घर ठाहे सघण जी अहल थियनि था। उनजे घर में का ज़िंदगीअ जी फ़रहत अचे थी, का रवानी अचे थी ऐं पोइ कुझु माण्हू अलाह अकबर जा नारा हणी उन्हनि घरनि खे साड़े था छॾीनि। ख़ुशनसीबी उन्हनि माण्हुनि जी हुई, ईसाई कम्यूनिटी जे माण्हुनि जी, जो अधु कलाकु पहिरीं उहे घर ख़ाली करे हलिया विया ऐं पोइ सॼी राति हू वसंदी ईसा नगर जेका घणी मुतासिर थी, घणा घर उते साड़िया विया। या ॿियनि इलाइक़नि मां जुणावाला जे माण्हू भॻा ऐं सभु कुझु छॾे भॻा। घरनि मां हुननि एतिरे ताईं जो पीअण जो पाणी बि न खयो, एतिरे ताईं जो हुननि पंहिंजा ज़ेवर न खया, पंहिंजा कपिड़ा न खया, पंहिंजी चंपलूं न खयूं, पंहिंजनि ॿारनि खे खणी ऐं हू वठी भॻा ऐं सॼी राति हू मुख़्तलिफ़ झंगनि ॿनियुनि में पंहिंजो पाण खे, पंहिंजी ज़िंदगियूं बचाइण लाइ, पंहिंजो पाण खे महफ़ूज़ करण लाइ उते मौजूदु रहिया। हीउ वाक़ियो लिंग कराणी जो वाक़ियो आहे, जंहिं ते न सिर्फ़ु पाकिस्तान में पर सॼी दुनिया में इंतिहाई अफ़सोस जो इज़हार कयो पियो वञे। असांजी जेका सोसाइटी आहे, असांजो जेको समाज आहे, उन मां सहपे रवादारी ख़तमु थींदी पई वञे। हिन वक़्त ताईं जा इतला इहा आहिनि त पंजाब पुलिस तमामु अहम किरदारु अदा कयो आहे इन में ऐं लॻभॻि 128 माण्हुनि जे बाबति इतला आहिनि त उहे गिरफ़्तार थी चुका आहिनि। ऐं 2 मुख्य किरदार जेके हिन वाक़िए जा आहिनि, हिकु पेश इमाम आहे, हिकु ॿियो आहे, 2 माण्हू जेके आहिनि उहे बि गिरफ़्तार थी चुका आहिनि। ऐं कल्ह ईसाई कम्यूनिटी वापसि पंहिंजे उजड़ियल सड़ियल ऐं बड़बांग थियल घरनि ॾांहुं बि वापसि थी आहे। पर उन्हनि जो ख़ौफ़, उन्हनि जे मासूम ॿारनि जे अखियुनि में जेको ख़ौफ़ आहे, जेको दर्दु आहे, जेका तकलीफ़ आहे, जेका उन्हनि जी ज़िंदगी जी गॾु थियल जमा पूंजी उहा सड़ी वई ऐं जेका बाक़ी ज़िंदगी उन्हनि जी जेका अनसिक्योरिटी जे हिकिड़े चौगर्द हिकिड़े दीवार में गुज़रंदी, उहा शायदि केतिरनि ई नसलुनि ताईं उन्हनि खे इहो यादगिरी ॾियारींदी रहंदी त उन्हनि जे घरनि खे बाहियूं ॾिनियूं वियूं ऐं हू घरनि खां बेघर थिया। त पाकिस्तान में हिन क़िस्म जा वाक़िया न सिर्फ़ु पाकिस्तान जे सियासी ऐं मुआशी बर्बादी जा सबबु बणिजनि था, पर सॼी दुनिया में पाकिस्तान जी बदनामी बि थिए थी। ऐं इहो सभु कुझु जेको थिए पियो, इहो गुज़िरियल 74 सालनि 76 सालनि खां जेको पाकिस्तान जो नैरेटिव पॉलिटिकल जेको नज़रियाती बयानूं ॿुधायो वियो आहे त हीउ मुल्क इस्लामी जमहूरी मुल्क आहे, हीउ फ़क़ति मुस्लमाननि लाइ मुल्क आहे, त उन जे पेश नज़र हिकिड़ो माइंड सेट ठाहियो वियो आहे त उहा जेका नज़रियाती लाइन ॾिनी वई आहे, जेके ख़ुसूसी तौर ते आमिरतुनि जे दौर में उन लाइन खे वधीक वधाए चढ़ाए पेश कयो वियो आहे त बसि रुॻो मुस्लमान ई आहे, उहो अलाह जो बंदो आहे, बाक़ी ॿिया सभु काफ़िर आहिनि। त साहिब क़ुरान खे बि हिननि काफ़िर करार ॾेई छॾियो आहे। त जेकॾहिं हिन वाक़िए में
क़ुर शरीफ़ जी तौहीन थी वई त इन जी जेतिरी मज़मत कजे त उहा घटि आहे। पर जेको उणिवीह गिरजाघरनि खे बाहियूं ॾिनियूं वियूं ऐं आम इंसाननि जे घरनि खे उजाड़ियो वियो, उन जी मज़मत करणु तमामु ज़रूरी आहे। आईंदा इन्हनि वाक़िअनि खे कीअं रोकिजे ऐं जेका अक़लियतूं आहिनि पाकिस्तान जे अंदरि, जिन जे लाइ मुल्क जे आइन ऐं क़ानून जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजा नुक़्ता रखिया विया आहिनि, त इन लाइ तमामु ज़रूरी आहे त समाज खे सहप ऐं रवादारी ॾांहुं वठी वञिजे, मुल्क खे नए हिकिड़े नज़रियाती लाइन ॾांहुं वठी वञिजे। उहा नई नज़रियाती लाइन जंहिं हर माण्हू सम्झे त हीउ पाकिस्तान असांजो आहे, हीउ मुल्क असांजो आहे। उहो तॾहिं जुड़ी सघे थो जॾहिं ॿियनि कम्यूनिटियुनि खे, जेके ॿिया मज़हब जा माण्हू आहिनि, उन्हनि खे बि इहो अहसासु ॾियारे त तव्हां हिते सिक्योर आहियो, तव्हांजो इबादत गाहूं सिक्योर आहिनि, उहे तहफ़ुज़ ॾिठनि, तव्हांजा ख़ानदान, तव्हांजा पुट, तव्हांजूं नंढड़ियूं नियाणियूं, तव्हांजा ॿार ऐं तव्हांजो आईंदो हिते महफ़ूज़ आहे। त अहिड़ी सूरत हाल में ही पाकिस्तान अमन ऐं भाईचारे वारो पाकिस्तान बणी सघे थो। इन लाइ ज़रूरी आहे त हिन पाकिस्तान खे इस्लामी जमहूरी पाकिस्तान जे बदिरां अवामी जमहूरी पाकिस्तान जे नए नाले सां, नए तारफ़ सां मुतारिफ़ कराइजे। ऐं जेका बि मज़हबी दहशतगर्दी आहे, जेका बि शिदत पसंदी आहे, उनखे रियासत जी ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे क़ानून, पंहिंजे पूरी ताक़त सां उन दहशतगर्दीअ खे, उन रहज़नीअ खे चीभाटे, जीअं महसूम माण्हुनि जूं ज़िंदगियूं, उन्हनि जो माल ऐं उन मिल्कियत महफ़ूज़ रही सघे ऐं ॿियनि अक़लियतुनि जा मज़हबी घर बि महफ़ूज़ रही सघनि।